साईं मुंहिंजा ज़िंदगीअ जे सफ़र में हमेशह कामयाबियूं ऐं कामयानियूं उहे माण्हू माणे सघंदा आहिनि जेको बाहिमत हुजे, जंहिंजा इरादा मज़बूत हुजनि, इरादनि जा पक्का, वाइदनि जा सचा माण्हू जंहिं कमु करण जो इरादो कंदा आहिनि, इहो कमु मुकमल करण खां पहिरीं सुकून न आहिनि कंदा। इहे पंहिंजे कम खे पूरे करण लाइ महिनतूं करे, कशाला कढी, ॾींहुं राति हिकु करे पंहिंजनि इरादनि खे पाया तकमील ताईं पहुचाए सुख जो साह खणंदा आहिनि। दोस्तो, हमेशह माण्हू खे इरादनि ते पके रहण जी पाण में आदत विझो। हर कम जो बुनियादु इरादनि सां जुड़े थो। जॾहिं नंढड़ियुनि पथरनि भितरनि खे गॾु करे उन्हनि खे सिरनि जो रूप ॾिबो आहे, पोइ उन्हनि सिरनि खे हिक ॿिए सां मिलाए माण्हू वॾा वॾा बंगला, ताजमहल, वॾा वॾा कोट, मज़बूत किला जोड़ींदा आहिनि। इहो सभु असांजे इरादनि जो कमाल आहे। असां पंहिंजो पाण सां इहो वाइदो करियूं त असां अॼु सॼो ॾींहुं वापार में, कारोबार में, मतिलबु त ज़िंदगी जे कंहिं बि मामले में कूड़ न ॻाल्हाईंदासीं। असां पंहिंजो पाण सां इहो वाइदो करियूं, असां कंहिंजी बि हक़ तलफ़ी न कंदासीं। जॾहिं असां थोरे अरसे लाइ कूड़ खे छॾे सघूं था, जॾहिं असां कंहिंजो हक़ नथा मारियूं, त पोइ असां आहिस्ते आहिस्ते पंहिंजे इरादनि जो दाइरो वधायूं, वरी पंहिंजो पाण सां हफ़्ते जो वाइदो करियूं। अहिड़ी रीति असां में वाइदे पाड़नि जी आदत थींदी ऐं असां में इरादनि जी मज़बूती ऐं सचाई ईंदी। अहिड़ी रीति हिकु ॾींहुं असां बुरियुनि आदतनि खां, इरादनि जी कचाई, वाइदनि जे ख़िलाफ़ी, मुआशिरे जे अंदरि रोक ऐं टोक खां बि बची वेंदासीं। अहिड़ी रीति कंहिं चङे कम तरफ़ पंहिंजो पाण खे माइल करणु, गंदियुनि आदतनि खां हमेशह लाइ जान छॾाइण बि हिकिड़े क़िस्म जो जहाद आहे।